मियाँ साहब जी हीअ बेगारी कैनाल जी पुल है जेकी हंधा हंधा टुटी वई आहे। हिन वक़्तु उन में तमामु ख़तरनाक जेको आहे हिकिड़ा खॾा पइजी विया आहिनि। इन्हनि ते हेवी ट्रैफ़िक ईंदी आहे। हीअ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कशमोर कंद कोट ठुल जेकाबाद ऐं शिकारपुर आहे। उन खां अलावा बलूचिस्तान ऐं पंजाब जी जेकी हेवी ट्रैफ़िक आहे हिन पुल ते गुज़र थींदो आहे। हीअ पुल खे एतिरो अरसो त कोन थियो आहे तइमीर थींदे, तक़रीबन जेको आहे हिनखे 7 खां 8 साल थी विया आहिनि। लॻे ईअं थो त हीअ केतिरी जेको आहे सालनि खां पुराणी पुल आहे। हिन वक़्तु हिन पुल जे करे जेको ही मेन जेको रोड आहे या पुल जो जेको मथियों हिसो आहे उन में 7 खां 8 फुट खॾो पइजी वियो आहे, जंहिंजे करे हितां जेके हेवी गाॾियूं अचनि थियूं, हिकु त उन्हनि जो जेको आहे नुक़सानु थिए थो, ॿियो आहे ॾींहुं कोई न कोई हादसो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन पुल में हिन वक़्तु जेकी हीअ पुल आहे असां हुनजे हेठां हिसे में बीठा आहियूं। ही मेन जेको आहे बेगारी पुल आहे, उनजी पुल जो जेको हेठियों हिसो आहे उहो बिल्कुलु डैमेज थी वियो आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि का हेॾी वॾी का ट्रैफ़िक आई या हेवी ट्रैफ़िक आई त हिन जे मथां गुज़र थियो त थी सघे थो हीअ पुल किरे ऐं जानी नुक़सानु थी सघे थो। हितां जा जेके वस वारा आहिनि, जेके हितां जा जेके आम शहरी आहिनि, जेके ख़ासि करे जेके गाॾियुनि जा ड्राइवर आहिनि, हेवी गाॾियुनि जा ड्राइवर आहिनि, उहे दाइनि था त हीअ जेकी पुल आहे हीअ ख़तरनाक सूरत अख़्तियार कई वई आहे। हंधा हंधा हीअ जेकी पुल आहे उहा टुटी वई आहे। हिनखे सिंध गवर्नमेंट नोटिस वठी करे हिन पुल खे ॿीहरां तइमीर करायो वञे त को जीअं एॾो वॾो जानी नुक़सानु न थी।